पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारो फ़ैसिलो रद्द कंदे बिना देर गडियल मफ़ादनि जी काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। नून लीग सां ॻाल्हियुनि लाइ क़ाइम कमेटियूं बि ख़तम। पावर शेयरिंग मामले ते ॻाल्हियुनि जा इख़्तियार सदर आसिफ अली ज़रदारी हवाले। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि सीईसी जो इजलास। सदर आसिफ अली ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत सीनियर क़यादत जी शिरकत। ज़राअत टैक्स पंहिंजे तालीमा घटाए 20% करण जी तजवीज़। अॻवान जो चवणु आहे त सीईसी इजलास में गडियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास फौरी तौर घुराइण जो मुतालबो कयो वियो आहे। पारा चनार जी सूरताल ते गौर ऐं गवर्नर केपी गिरदार जी वाखाण कई वई। मुख़्तलिफ़ इदारनि में मुलाज़िम दुश्मन क़दमनि ते ॻणती आहे। सदर आसिफ अली ज़रदारी रियासत जो सरबराह आहे, पंहिंजो आइनी किरदार जारी रखंदो। तहरीक इंसाफ सां ॻाल्हियुनि बाबति हुकूमती कमेटी जो इजलास 28 जनवरी ते तलब। इरफान सदीकी जो चवणु आहे त तहरीक इंसाफ खे हिकु दफ़ो ॿीहर ॻाल्हियुनि में शिरकत जी दावत ॾिनी वई आहे। हुकूमत अञा ताईं ॻाल्हियूं ख़तमु न कयूं आहिनि। जॾहिं हिकु तरफ़ खां ख़तमु थी वयूं आहिनि त हू ॻाल्हियूं कंहिं सां कनि, छा कमरे में वेही भितुनि सां ॻाल्हियूं कनि। पीटीआई अञा लिखत में ॻाल्हियूं ख़तमु करण बाबति आगाह न कयो आहे। हुकूमती कमेटी जे इजलास में शिरकत न कंदासीं। ॻाल्हियुनि जी बहाली ते ॿीहर गौर लाइ हुकूमत अदालती कमीशन जो ऐलान करे। हफ़्ते अंदरि अदालती कमीशन जो ऐलान न थियण ते हुकूमत जी नियत ज़ाहिर थी रही आहे। तहरीक इंसाफ चेयरमैन बैरिस्टर गोहर। सिंधी मीडिया की तारीख़ में पहिरियों भेरो सिंध टीवी तरफ़ां हैदराबाद में सोशल मीडिया कॉन्फ्रेंस। डिजिटल मीडिया माहिरनि ॿोली ऐं सक़ाफ़त खे बचाइण ऐं समाज सियासत तोड़े सहाफ़त में हाकारी रवैयनि खे हथी ॾियण लाइ डिजिटल लिटरेसी खे अंटर करार ॾेई छॾियो। डिजिटल ख़्वांदगी ज़रिए जदीद दौर जे चैलेंजनि खे मोड़ ॾियण ते ज़ोर। सिंध टीवी नेटवर्क जे सरवाण डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चवणु आहे त सोशल मीडिया ज़रिए हज़ारे वरियनि में इंसान खे पहिरियों भेरो तमामु घणी आज़ादी मिली आहे, जंहिंजा फ़ाइदा ऐं नुक़सान बि थिया आहिनि। सिंध ऐं मुल्क खे तबाह कंदड़ टिकटॉक ते हीरो बणियल आहिनि। सोशल मीडिया सवलो हथियार बणिजी वियो आहे, जंहिंसां सुठा माण्हू ख़राब ऐं ख़राब माण्हू सुठा थी वञनि था। दुनिया में चूंडनि जा फ़ैसिला बि उन हथियार ज़रिए मैनेज थी रहिया आहिनि। आर्टिफिशियल इंटेलिजेंस तारीख़ में तमामु वॾो इनकलाब आहे। ॿिनि वरियनि अंदरि ईंदड़ तब्दीलीअ में सिंधियुनि जे वजूद जो मसइलो पैदा थी वेंदो। खेनि डिजिटल तौरु अॻिते वधणो पवंदो। उहे क़ौमूं बचंदियूं जेकी साइंस, टेक्नोलॉजी ऐं इकोनॉमी में अॻियां वधंदियूं। पंहिंजी बका लाइ खेनि जदीद दौर जी घुरिजुनि मूजिबि तब्दीली आणी पवंदी। ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस तरफ़ां आम चूंडूं हिकु दफ़ो ॿीहर रद्द। 8 फरवरी ते समूरी सिंध में कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान। इरसा एक्ट में तरमीम करे सिंधु दरिया मां केनाल कढण कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक मनसूबो करार। सिंध दुश्मन मनसूबे ख़िलाफ़ सुजागी मुहिम वधीक तेज़ करण जो फ़ैसिलो। जीडीए जो चवणु आहे त पीका कानून मीडिया ऐं अवाम दुश्मन आहे जेको क़बूल नाहे। सिंध जूं ज़मीनूं परॾेही कंपनियुनि हवाले करण ते ॻणती आहे। तालीम, सिहत, ज़राअत ऐं मकानी इदारनि जी कारकर्दगी ख़राब आहे। यूनिवर्सिटियुनि जे उस्तादनि जा मुतालबा जाइज़ आहिनि। शागिर्द यूनियन फौरी तौर बहाल कई वञे। ॾखण भरिसां गरमा चोरी जी कोशिश, मज़ामत भाॻियो क़त्ल। ॻोठ सूमर कलर में चोरनि जी फायरिंग में सलीम जमाली गोलियुनि जो खाज बणिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। वाला रेल ओलंदे किनारे में इसराइली फौज जूं कार्रवाई जारी। कार ते हवाई हमले में 2 फ़लस्तीनी शहीद। यहूदी फौज जॾहिं शहर में केतिरनि ई घरनि खे बाहि ॾेई छॾी। गज़ा जंगबंदी मुआहिदे तहत हमास पारां अॼु 4 इसराइली औरत फौजियुनि खे आज़ाद करण जो ऐलान। हमास तर्जुमान जो चवणु आहे त इसराइली औरत फौजियुनि खे इसराइली ऐं में क़ैद 200 फ़लस्तीनी क़ैदियुनि जी बदिले में आज़ाद कयो वेंदो।
अमरीकी परदेही वज़ीर मार्को रूबियो सोमवार गैर मुल्की इमदादी प्रोग्राम आर्जी तौर ते मुअत्तल करे छॾिया। मुअत्तल कयल प्रोग्रामनि में यूक्रेन, ताइवान ऐं उर्दन जा प्रोग्राम भी शामिल। अमरीकी मीडिया मूजिब उहे इमदादी प्रोग्राम 90 ॾींहनि में मुअत्तल कया विया आहिनि। अमरीकी परदेही वज़ीर मार्को रूबियो ज़ाती तौर ते उन्हनि प्रोग्राम जो जाइज़ो वठी तब्दीली मुकमल तौर ते ख़त्म करण जो फ़ैसिलो कंदो। रूसी सदर अमरीकी हमनसब सां ॻाल्हियुनि जो इशारो ॾेई छॾियो। व्लादिमीर पुतिन चयो आहे त डोनाल्ड ट्रंप हिकु ज़हीन ऐं अमली पसंद शख़्सियत आहे। हू साणुसि यूक्रेन मामले ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। जेकॾहिं ट्रंप 2022 ईस्वी में सदर हुजे हा त यूक्रेन बहरान पैदा ई न थिए हा। पाकिस्तान वेस्ट इंडीज़ विच में ॿी टेस्ट मैच अॼु खेॾी वेंदी। क़ौमी टीम में हिकु तब्दीली जो इम्कान। ओपनर इमामुल हक़ खे शामिल करे खुरम शहज़ाद खे ड्रॉप करण जो फ़ैसिलो।